अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो तकरार ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 81 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उनखां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 82 किस्त नंबर 33। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिन शख़्स खे जॾहिं मार कुट कई अथनि त हिन शख़्स जे कपिड़नि ते हिन जॻह ते मिटी लॻल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन शख़्स जी हिन जॻह ते कपिड़नि ते मिटी लॻल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 मिंट खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उहा मिटी गायब थी वई आहे। दोस्तों तक़रीबन 1 मिंट पहिरियां जेका हिन जे कपिड़नि ते मिटी लॻल हुई ऐं सिर्फ़ु 1 मिंट खां पोइ उहा मिटी काॾे गायब थी वई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 मिनट जे अंदरि। बहरहाल दोस्तों ये भी कोई मिस्टेक आहे इन ड्रामे में। उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 83 किस्त नंबर 33। दोस्तों इन सीन में तव्हां हिन गाॾीअ जे डैशबोर्ड ते गौर कयो त हिते तव्हांखे टिश्यू पेपर जो दॿो ऐं हीअ कागज़ नज़र ईंदा। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो हिन गाॾीअ जे डैशबोर्ड ते त हिते तव्हांखे टिश्यू पेपरनि जो दॿो ऐं हीअ कागज़ नज़र ईंदा। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 मिंट खां पोइ जीअं ई कैमरा कार जे अंदर खां व्यू थी वठे त तव्हां ॾिसो हाणे हिते टिश्यू पेपर जो दॿो गुम आहे, बाक़ी कागज़ पियल आहिनि। दोस्तों तक़रीबन 1 मिंट पहिरियां कार जे डैशबोर्ड ते ही टिश्यू पेपरनि जो दॿो ऐं कागज़ पियल हुया ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 मिंट खां पोइ जीअं ई कैमरा कार जे अंदर खां व्यू वरितो त उहो दॿो काॾे गायब थी वियो। कागज़ त पियल आहिनि पर उहो टिश्यू पेपरनि जो दॿो गायब आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 84 किस्त नंबर 33। दोस्तों इन सीन में तव्हां गौर कयो त हिते बावल ख़ान जॾहिं पुलिस ते बंदूक थो ताणे या दुनाली थो ताणे त तव्हां दोस्तों हिन दुनालीअ जे हिकु नाल ते गौर कयो त हिन दुनाली जे हिकु नाल त बंदि आहे। दोस्तों उन नाल में मिटी भरी पई आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त इन दुनालीअ जो उन हथियार जो हिकु नाल बंदि आहे, उन में मिटी भरी पई आहे। दोस्तों हथियारनि खे लॻे थो त हीअ साफ़ बि कोन था कनि। बहरहाल दोस्तों हीअ बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 85 किस्त नंबर 34। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिते माइक में हिनखे कैमरा जे फ्रेम खां परे रहणु खपे त हीअ मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 86 किस्त नंबर 34। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते कैमरामैन जो पाछो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 87 किस्त नंबर 34। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिते माइक में हिनखे कैमरा जी फ्रेम खां माइक परे करणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 88 किस्त नंबर 35। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते बि तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते बि माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि कोई मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न।
मिस्टेक नंबर 89 किस्त नंबर 35। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन क्लाशनि ते गौर कयो त हिन वक़्तु हिन क्लाशनि कोफ में ही मैगज़ीन लॻल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन वक़्तु क्लाशनि में ही मैगज़ीन लॻो पियो आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उन क्लाशनि में उहो मैगज़ीन गायब थी वियो। दोस्तों तक़रीबन 2 सेकंड पहिरियां इन क्लाशनि में जेको मैगज़ीन हुयो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ उहो मैगज़ीन काॾे गायब थी वियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि। दोस्तों हीअ वॾी मिस्टेक आहे हिन ताईं हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना की पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।